चाचा दुरमन पालारी कोस्तान जो न बल्कि सिंध जो हिकिड़ो ॾाढो दानश्वर हो, हिकिड़ो अदीब हो, जंहिंखे सदाईं कोस्तान जे बल्कि सिंध जे इल्म अदब जो तालीम जे वाधारे जो खुटको रहियो, उल्को रहियो। हू सदाईं जॾहिं मिलंदो हो तॾहिं कोस्तान जी तालीम जी ॻाल्हि कंदो हो, अदब जी ॻाल्हि कंदो हो, किताबनि जी ॻाल्हि कंदो हो। चाचा दुरमन पालारी हिकिड़ो अहिड़ो ख़ाल छॾे वियो आहे जेको शायदि असां वटि सदियुनि खां न भरिजे, बल्कि आउं त ईअं चवंदुसि त अहिड़ा माण्हू जेके आहिनि से जिस्मानी तौर ते असां खां भली खणी जुदा थियनि, हिकिड़ो कुदरती ॻाल्हि आहे। बाक़ी चाचे दुरमन जा जहिड़ा किरदार असांजे ज़हननि में, असांजी क़ौम में हमेशह जे लाइ ज़िंदा हूंदा आहिनि ऐं असीं अलाह पाक खां दुआ था कयूं त अलाह पाक शल उनखे ख़ुशि ऐं खुरम रखे, पंहिंजे रहमत जे साए में रखे। ऐं हिकिड़ो वॾो नालो हो चाचा दुरमन पालारी कोस्तान जे अदब में, महिमान नवाज़ीअ में। चाचा दुरमन पालारी महिमान जे अचण खे हिकिड़ी ख़ुदा जी रहमत सम्झंदो हो। हू महिमाननि खे पाण खाराईंदो हो, बल्कि ईअं चइजे त मथां बि उनजी ख़िदमत चाकरी कंदो हो। हिकिड़ो ख़ानदानी महिमान नवाज़ माण्हू हो, इल्म अदब सां चाह रखंदड़ हो। हू सिंध जो आशिक़ु हो, हू साईं जेम्स सैद जो आशिक़ु हो। बल्कि इहो जेको कारवां आहे, इहो जेको सिंध खे चाहींदड़ जेको लॾो आहे, इन जो हिकिड़ो साथी हो, इन कारवां जो हिकिड़ो साथी हो जेको असांजे दिलनि में सदाईं रहंदो। अलॻि